नाज़रीन ते ॿी अहम ख़बर वास सां शेयर कंदासूं। इस्लामाबाद खां इस्लामाबाद में ज़िले इंतज़ामिया इमरान ख़ान के इम्कानी लॉन्ग मार्च के नज़र में रखंदे तैयारी शुरू करे छॾी आहे। ज़िले इंतज़ामिया कंटेनर इस्लामाबाद पहुचाइण शुरू करे छॾिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त लॉन्ग मार्च की सूरत में फैज़ाबाद के मुकम्मल तौर सील कयो वेंदो। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त कंटेनर शहर के हर दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते रखिया विया आहिनि। खबर आवाज़ से शेयर कई पिया। इस्लामाबाद में ज़िले इंतज़ामिया इमरान ख़ान के इम्कानी लॉन्ग मार्च के नज़र में रखंदे तैयारी शुरू करे छॾी आहे। ज़िले इंतज़ामिया कंटेनर्स इस्लामाबाद पहुचाइण शुरू करे छॾिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त लॉन्ग मार्च की सूरत में फैज़ाबाद के मुकम्मल तौर सील कयो वेंदो। ज़रियनि मूजिब कंटेनर्स शहर के हर दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ते ते रखिया विया आहिनि। इस्लामाबाद में ज़िले इंतज़ामिया इमरान ख़ान के इम्कानी लॉन्ग मार्च के नज़र में रखंदे तैयारी शुरू करे छॾी आहे। ज़िले इंतज़ामिया कंटेनर्स इस्लामाबाद पहुचाइण शुरू करे छॾिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त लॉन्ग मार्च की सूरत में फैज़ाबाद के मुकम्मल तौर सील कयो वेंदो। ज़रियनि मूजिब कंटेनर्स शहर के हर दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ते ते रखिया विया आहिनि।